हलो अस्सलाम वालेकुम अब्बा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो नी सभु ईअं टेटो लॻा पिया हो नी हे अॼु मां हिकिड़े फंक्शन ते वियसि अलाह तव्हांखे नेकी ॾे त छोकिरो हिकिड़ो हुजे गानो पियो ॻाए चए चरिया चरिया मां चयो माणे चरिया मूंखे कीअं थो चवे पियो त चरिया हालांकि भले मूं वटि दिमाग़ु कोन्हे को खणी मां सादड़ी आहियां पर माना इहो त न आहे त तूं मूंखे चरी चरी कंदो आहे त सॼे राज में मुंहिंजी थोरी इज़त आहे भला ज़ाहिरी ॻाल्हि आहे अमेरिका में शी आहियां ट्रंप सां मुंहिंजा वास्ता आहिनि तूं केरु शींदो आहे बाहि ॼाए करे मूं आहे मूंखे ईअं चरी चवण वारो पोइ अॼु ॿुधायोमांसि ॿ टे वरी ट्रंप उहो बि ॻाल्हि कई अॼु माॾे चे जाना ऐं बिलाटेड वैलेंटाइन डे माना पुराणो जेको शी वेंदो आहे नी जॾहिं बिलाटेड बर्थडे जी शींदी आहे माना देरि सां मां चयो हाणे मूं आहे बाहि ॾियां हाणे मूंखे छाकाणि त तूं इहे वैलेंटाइन डे कंदो वते मां चयो हाणे बसि मां तुंहिंजा ॾींहं थी ॻणियां पई मर त तोखे जेको आहे हिते घुराए तुंहिंजी क़बर हिते हणाए ऐं तावीज़नि जो कारोबार शुरू कयां हूअं बि अॼुकल्ह बेरोज़गारी घणी लॻी पई आहे इहो बि हिकिड़ो नओं कारोबार शी पवंदो नी अबा बसि हाणे ट्रंप जो मूंखे वैलेंटाइन डे ते न कयो नी इहो छा नालो अथसि बाहि ॾियांसि करे इहो प्रपज़ त हाणे मां जेको आहे सो अमेरिका जी न पोलैंड जी स्कॉलरशिप खणी आहियां मां बि भला घटिया छा बदिला त वठंदीसांसि न मूंसां कीअं थो करे पियो हाणे पोलैंड जी जेका इहा स्कॉलरशिप आहे मां आंदी आहियां अलाह तव्हांखे नेकी ॾे अलाह तव्हांखे हयाती ॾे इहा मास्टर वारनि जे लाइ अथव ऐं इन में जेके फील्डां शींदियूं आहिनि फील्डां मूंखे त नालो बि नथो अचे पियो इहे शींदियूं अथव इंजीनियरिंग जेका टेक्निकल साइंस शी वई एग्रीकल्चर शी वियो जो एग्रीकल्चर वारा टंडो जाम वारा बि पुछंदा रहंदा आहिनि मासी असां खां त का स्कॉलरशिप अचे ई कोन थी तुंहिंजी अबा मां अलाह तव्हांखे हयाती ॾे कामयाबु करे हीअ तव्हांजे लाइ बि अथव स्कॉलरशिप एग्ज़ैक्ट साइंसिस शियूं लाइफ साइंसिस शियूं जीअं बायोलॉजी शियूं ॿियो आर्ट्स एंड साइंटिफिक डिसिप्लिन्स आर्ट्स जॾहिं नालो आयो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई छो जो माना इहे डिपार्टमेंट जेके शींदा आहिनि हिननि जा आर्ट जा इहे इलाही माना हिन में अची था वञनि पिया हाणे तव्हां पुछंदव त मासी हिन में केरु केरु अप्लाई करे सघे थो हिकु त जंहिंजी माना ईअं सम्झो अलाह तव्हांखे नेकी ॾे या बैचलर जी डिग्री शल हुजे ठीकु आहे ऐं ॿियो जेको आहे सो ॿी इहा शर्त आहे त उन जी माना जेको अप्लाई थो करे उनखे पहिरियों पोलैंड में ॿी का स्कॉलरशिप न हुजे उन खां पोइ गुड माना जेको आहे सो गुड हुजेसि इहो रिकार्ड अकेडमिक रिकार्ड चङो हुजेसि चाल चलत चङी हुजेसि फिज़िकल हेल्थ माना ईअं ॾंडो ॾोड़ो हुजे का बीमारी शीमारी न हुजेसि लैंग्वेज प्रूफ जो हिकिड़ो आहे इन में पर हिकिड़ो माना फ़ाइदो इहो बि आहे त तव्हां को बि माना लैंग्वेज जो प्रूफ जीअं आइल्स थी वियो टाफिल शी वियो कैम्ब्रिज शी वियो PTE शी वियो ETS शी वियो माना को बि हिकिड़ो हुजेव त माना हली वेंदो कमु सही आहे अलाह तव्हांखे हयाती ॾे उन खां अलावा तव्हां चवंदव त मासी इन में जेको आहे सो फुली फंडिड आहे बिल्कुलु फुली फंडिड आहे ऐं हिन जी जेका आख़िरी तारीख़ उहा बि परे आहे 16 मार्च 2020 16 मार्च 2020 माना आख़िरी तारीख़ अथसि ऐं डॉक्यूमेंट तव्हां चवंदव मासी कहिड़ा कहिड़ा खपनि अलाह तोखे जेको आहे सो कामयाबु करे पासपोर्ट साइज़ फ़ोटू जेको न थींदो आहे एतिरो चिटकिलू पिटकिलू इहो ऐं पासपोर्ट जी कापी जेको पासपोर्ट इहो ग्रीन पासपोर्ट शींदो अथव पाकिस्तानी ऐं ॿियो इहो रिज़्यूमी जीअं CV शींदी आहे या कवर लेटर शी वियो ॿिन्हिनि में हिकिड़ो माना का बि हुजेव ॿियो एजुकेशन जा डॉक्यूमेंट शी आहे जीअं मार्कशीट शी वई मैट्रिक जी मार्कशीट शी वई इंटर जी शी वई अलाह तव्हांखे नेकी ॾे जेको आहे सो स्टडी प्लान शींदो आहे मां तव्हां करे स्कूल ई कोन वियसि चंडी हूंदी हुअसि ईअं भॼी वञा जेॾी महिल अम्मा जेको आहे सो मूंखे तयारु करे त ॿाहिरि भॼी वञा सुरमे खोट ॾींदी हुअसि सुरमो हेॾो जो पार आयो तेल माना हाणी करे छॾींदी नी अम्मा पोइ मुंहिंजी सुरमे खां हेॾी सराय जो विझंदी अखियुनि ते हाणे तॾो ई त ॾिसो त अखि मां हेॾी लॻी पई आहे जवानी में माना ईअं सम्झो त मुंहिंजे लाइ माण्हू जेको सो चरिया लॻा पिया हूंदा चए मासी मोरा तुंहिंजी हेॾी अखि आहे पोइ SOP बि खपे हिन में स्टेटमेंट ऑफ पर्पज़ जेको शींदो अथव तव्हां छाकाणि सिलेक्ट छो तव्हां कहिड़ा फाड़ा मारिया आहिनि तव्हां में अहिड़ो छा आहे कहिड़ा अकाकारा कया अथव ऐं 3 रिकमेंडेशन लेटर बि अथव रिकमेंडेशन लेटर माना उस्तादनि खां वठो पंहिंजनि खां त हिन शौरे जी चाल चलत भली आहे शौरी जी ऐं जेको आहे सो पढ़ाई में हीअं A1 लॻा पिया आहिनि ऐं सुठा माना ॿार आहिनि इहो माना लिखाए वठो हुन रिकमेंडेशन लेटर ऐं ॿियो इहा माना ज़रूरी न आहे पर जेकॾहिं तव्हांखे आहिनि शयूं त तव्हांजी माना प्लस बोनस पॉइंट जीअं चइबो आहे हिकिड़ो मिसाल पब्लिकेशन किथे को तव्हांजो आर्टिकल छपियो आहे जो किताबु लिखियो अथव मां वांगुरु खणी ॿियो को माना ईअं एवार्ड अथव मिलियो अथव को ऑनर मिलियो अथव का स्कॉलरशिप मिली अथव त उहो बि माना हिन में विझी सघो था उन खां अलावा तव्हां चवंदव त मासी भला असांखे कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो आहे असांखे
ऐं माई पोलैंड में फ्री में मास्टर जी डिग्री था कनि तव्हांखे फ़ाइदो खपे बाहि ॾियांव करे पाकिस्तानी लालच में पूरा रुॻो त हे जेको आहे सो फ़ाइदो बि ॿुधायांव थी पई फ़ाइदो इहो आहे अलाह तव्हांखे नेकी ॾिए त एजुकेशन जा एक्सपेंसिस जेके थींदा तव्हांजा सॼा उहे भरींदा ऐं ॿियो तव्हांखे जेको पोलैंड जा 1700 रुपया माना रुपया त न पोलैंड जा ई पैसा जेके थींदा उहे तव्हांखे माना हर महीने मिलंदा ऐं तव्हांखे रिहाइश खाधो पीतो ऐं हेल्थ जी जेका इहा सिहत जी दागदर जूं फीसा वीसा इहे ऐं एडिशनल अलाउंस बि ॾींदव ऐं थीसिस ऐं रिसर्च में बि तव्हांखे माना सपोर्ट कंदव ॾाढो त हिन में अप्लाई कयो जेको आहे सो तव्हांखे ॾाढो फ़ाइदो पहुचंदो